दड़ो लॻ ॻोठ सूमार पीरज़ादो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हिन जदीद दौर में बुनियादी सहूलियतुनि खां महरूम। तफ़सीलन मूजिब दड़ो भरिसां ॻोठ सूमार पीरज़ादो में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में फर्नीचर, पीअण जे साफ़ पाणी, वॉशरूम ऐं स्कूल जी इमारत ज़बून हाल हुजण करे स्कूली शागिर्दनि जो एहतजाज। उन मौक़े ते उस्ताद ऐं शागिर्दनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त असांजे स्कूल में का बि बुनियादी सहूलियत मौजूदु नाहे। फर्नीचर न हुजण करे असीं पट ते वेही तालीम कराए रहिया आहियूं, जॾहिं त असां वटि पीअण जे पाणी सां गॾु वॉशरूम जी बि सहूलियत मौजूदु नाहे ऐं स्कूल जी इमारत कंहिं वक़्तु बि किरी सघे थी ऐं जानी नुक़सान थी सघे थो। हुननि निगरान हुकूमत खां ऐं DEO सिजावल खां मुतालबो कयो आहे त असांजे स्कूल खे फर्नीचर ऐं पाणी पीअण लाइ नलको ऐं असांजे स्कूल जी इमारत ठहिराए ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची